वेलकम बैक। खबर अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदा वेझो रिक्शा ड्राइवर औरताणे आवाज़ ते हिरकजी अगवा थी वियो। शरीफ शाह कॉलोनी जो रहवासी नौजवान नेक मोहम्मद लाशारी औरताणे आवाज़ ते हिरकजी अगवा थी वियो। वारसन जो चवण है त रिक्शा ड्राइवर नेक मोहम्मद लाशारी काल शाम खां घरां निकिरी वियो आहे, जेको हिन महल ताईं वापसि नाहे आयो। संस जो फोन नंबर पिण मुसलसल बंदि पियल आहे। वारसन मूजिब घणी ॻोल्हा बावजूद नौजवान जो दस पतो नाहे मिली सघियो। नई वरी धाड़ियलनि पारां को राब्तो कयो वियो आहे। वारसनि पारां मुतालबो कयो वियो आहे त मुखवीअ खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़तम कई वञे। कराची जे इलाइक़े साइट एरिया में फैक्ट्रीअ खे लॻल बाहि ते 3 कलाकनि बैदि बि ज़ाब्तो न आंदो। फायर ब्रिगेड अमले जो चवण आहे त फैक्ट्री में लॻल बाहि खे विसाइण लाइ 9 फायर ब्रिगेड ऐं 1 अनारसिकल इस्तेमाल कयो वियो आहे। चीफ फायर ब्रिगेड मूजिब बाहि फैक्ट्री जे 2 मंज़िल ते लॻी आहे। रेस्क्यू टीम मूजिब फैक्ट्री में 2 पोरियत मौजूद हुआ, हुननि खे बाहिफ़ाज़त कढियो वियो आहे। को बि जानी नुक़सान नाहे थियो। करमपुर वेझो बाहि लॻण सबबि पोरियत जो घर सड़ी रख थी वियो। ॻोठ इक़बाल अहमद बिजाराणी में बाहि लॻण जे करे पोरियत लाल मोहम्मद बिजाराणी जो घर सड़ी वियो। पोरियत जो चवण आहे त चुल्ह मां चिणग उथण सबबि घर खे बाहि लॻी आहे। हुन चयो त घर खे बाहि लॻण करे घर में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। हुन चयो त घर खे बाहि लॻण सबबि 2 मेहूं बि सड़ी ज़ख़्मी थी पयूं आहिनि। ॻोठाणे आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त सदुस वाहर कई वञे। थड़ी मोहब्बत में माल जे वाड़े खे बाहि लॻण सबबि 2 मेहूं सड़ी वयूं। मियां दाद भंड जे माल जे वाड़े खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिं जे नतीजे में 2 मेहूं सड़ी वयूं। बाहि लॻण सबबि चौपाए माल लाइ पयल खाध खुराक बिह पलाल ऐं कटी सूदो समूरो माल जो अनाज सड़ी रख थी वियो आहे। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुची सघियो आहे। इलाइक़े वासी पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण में मसरूफ़ रहिया। मुतासिरनि जो चवणु हुयो त इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो, जंहिं सबबि खेसि नुक़सान पहुतो आहे। हुन चयो त वाड़े खे बाहि लॻण सबबि 2 मेहूं सड़ी वयूं आहिनि, जॾहिं त बुह ऐं ॿियो सामान बि सड़ी वियो आहे। दाबेची में 9 वरहनि जी नीगरीअ सां मुबैना ज़्यादती थी आहे। शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी में 9 वरहनि जी सबा खे मुबैना ज़्यादतीअ जो निशानो बणायो वियो। मुबैना ज़्यादती जो निशानो बणियल नीगरीअ खे मेडिकल लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि सांस ज़्यादती जी तस्दीक़ कई आहे। वाक़े बाद पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिं ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवण आहे त जवाबदार साजन ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। कंडियारे जी अदालत सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल में मुख्य जवाबदार मुश्ताक सहतो खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सिविल जज जे अदालत में सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल वारे केस जी ॿुधणीअ दौरान पुलिस पारां जवाबदार मुश्ताक सहतो खे अदालत में पेश कयो वियो। ॿुधणीअ दौरान पुलिस पारां जवाबदार जे वधीक रिमांड ॾियण जी दरख़्वास्त ॾिनी वई। अदालत पुलिस जी दरख़्वास्त ते जवाबदार खे 2 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। मीरवाह गोरचाणी पुलिस अदालती हुकुम बाद ॿारनि खे जबरी पोरियो कराइण जे इल्ज़ाम हेठि फैक्ट्रीअ खे सील करे छॾियो। पुलिस पारां अदालती हुकुम बाद फैक्ट्री मालिक नदीम मुखावर जी मौजूदगी में फैक्ट्रीअ खे सील कयो वियो। बेलहाड़ो शाख में घटि उमिरि वारनि ॿारनि खां फैक्ट्री में कमु कराइण जी शिकायतुनि ते लेबर कोर्ट हैदराबाद नोटिस वरितो। लेबर कोर्ट हैदराबाद फैक्ट्रीअ खे फौरी तौर सील करण जो हुकुम ॾिनो हो।
भिरिया रोड में क़त्ल थियल विस्तरा बरादरी जे नौजवान वारो मामले जो केस दाख़िल कयो वियो आहे। नौजवान निसार विस्तरो जो क़त्ल केस दाख़िल थियण बाद संदसि वारसनि 14 कलाकनि खां जारी धरणो ख़त्म करे छॾियो। नौजवान निसार विस्तरो जो केस संदसि वारसनि जे फरियाद ते कीरिया ऐं कल्ला बरादरी जे 7 सुञातल ऐं 15 अणसुञातल माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। केस में अली मदद कीरियो, गुलाब कीरियो, गुलज़ार कल्ला ऐं ज़मीर ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो आहे। ॿिए पासे पुलिस पारां नौजवान जे वारसनि खे इंसाफ़ फराहम करण जी ख़ातिरी बि कराई वई आहे। गुज़िरियल ॾींहुं झेड़े दौरान नौजवान निसार अहमद विस्तरो मारिजी वियो हो। जामशोरे में सिंध यूनिवर्सिटी जे डिपार्टमेंट ऑफ क्रिमिनोलॉजी ऐं पुलिस में शागिर्दनि जे इंटर्नशिप ऐं ॾोहनि ते ज़ाब्ते बाबति मुआहिदे ते सहियूं कयूं वयूं। सहियूं करण वारी तक़रीब में क्रिमिनोलॉजी शोबे जे चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर नबी बख्श नारेजो ऐं DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह शिरकत कई। तक़रीब दौरान मुआहिदे ते सहियूं कयूं वयूं। मुआहिदे मूजिब पुलिस हैदराबाद रेंज में क्रिमिनोलॉजी शोबे जे शागिर्दनि खे इंटर्नशिप जो मौक़ो फराहम कयो वेंदो त जीअं हू वधंदड़ लाकानियत ऐं पुलिसिंग जे मामलनि ते तहक़ीक़ी कम करे सघनि। मुआहिदे तहत क्रिमिनोलॉजी शोबो तहक़ीक़ी कम लाइ बहितरीन शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जी चूंड करे उन्हनि खे हैदराबाद पुलिस रेंज हवाले कंदो, जिन खे DIG ऑफिस जी निगरानी में 3 महीननि ताईं जी इंटर्नशिप ॾिनी वेंदी ऐं खेनि माहवार मुआवज़ो पिणु ॾिनो वेंदो। मुआहिदे मूजिब 3 महीननि जे अरसे में मुख़्तलिफ़ इलाक़नि में तहक़ीक़ी कम कंदड़ शागिर्दनि जी सरपरस्ती क्रिमिनोलॉजी शोबे जो चेयरमैन पाण कंदो, जीअं डेटा कलेक्शन ऐं ॿियनि टेक्निकल कमनि में हू संदन रहनुमाई करे सघनि। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह चयो त सिंध यूनिवर्सिटीअ जे क्रिमिनोलॉजी शोबे जे शागिर्दनि खे इंटर्नशिप फराहम कई वेंदी। हुन चयो त मुआहिदे तहत तहक़ीक़ी ऐं ऑपरेशन समेत पुलिसिंग जे मुख़्तलिफ़ एरियाज़ में तहक़ीक़ी कम शामिल हूंदो। हुन चयो त सिंध पुलिस हैदराबाद मुआशिरे में अदम बर्दाश्त जे ख़ात्मे ऐं कम्यूनिटी पुलिसिंग खे हथी वठण लाइ सिंध यूनिवर्सिटी जहिड़े बहितरीन तालीमी इदारे सां गॾिजी कम करण जी शुरूआत कई आहे। उन सिलसिले में क्रिमिनोलॉजी शोबे जे चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर नबी बख्श नारेजो ॿुधायो त MOU ते सहियूं थियण बैदि क्रिमिनोलॉजी ऐं पुलिस शोबा गॾिजी ॾोहनि ते तहक़ीक़ कंदा। हुन चयो त मुआहिदे सां पुलिसिंग ऐं मुआशिरे ते मुस्बत असर पवंदा। सिंध में पानी की खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। सामारे में आबादगारनि पारां पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि पारां ख़ान ख़ासकेली अल्लाह वरायो हमीद फैज़ मोहम्मद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो, जंहिं दौरान नारेबाज़ी पिणु कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त पाणी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। हुननि चयो त पाणी खोट ख़िलाफ़ केतिरा ई भेरा एहतिजाज कयो पर कंहिं बि संदन दाहें नाहे वरणाई। संदन चवणु हुयो त सिंध जे हिसे जो पाणी पंजाब खे ॾिनो पियो वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त पाणी जी खोट सबबि बेजारो ऐं फ़सुल सुकी तबाह थी रहिया आहिनि। एहतिजाज कंदड़नि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त पाणी जी खोट ख़त्म करे फ़सुलनि खे तबाह थियण खां बचाए वञे। ॿिए पासे रेती जे सेहड़ वाह में पाणी छोड़ न थियण सबबि फ़सुल तबाह थियण लॻा आहिनि। घोटकी फीडर मां निकिरंदड़ सेहड़ वाह जो पाणी पंजाब खे विकिरो थियण लॻो। सेहड़ वाह में पाणी न पहुचण सबबि आबादगार परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त सेहड़ वाह में पाणी न पहुचण सबबि हू ॾुखियनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। संदन चवणु हो त सेहड़ वाह जो पाणी पंजाब खे विकिरो थिए पियो, जंहिं सबबि फ़सुल तबाह थियनि पिया। हुननि चयो त पाणी खोट ख़िलाफ़ केतिरा ई भेरा एहतिजाज कयो पर कंहिं बि संदन दाह नाहे वरणाई। आबादगारनि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी सेहड़ वाह ताईं पाणी पहुचाए वञे। टिकराठो में ॻोठाणनि पारां बाअसरनि जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ वेटरी वासियुनि पारां सोभारो मुला बख़्श, इलाही बख़्श ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई।
उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़नि जो चवणु हुयो त बाअसर मेहार संदसि पुटु मोहम्मद ख़ान ऐं आलम लगारी जे घर ते काह करे घर जे छपरे खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। हुननि चयो त बाअसरनि पारां घरनि खे बाहि ॾियण सबबि समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। संदन चवणु हो त बाअसर माइट असां जे खाते वारी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था, खेनि मोतमार धमकियूं पिणु ॾिनियूं पयूं वञनि। एहतजाज कंदड़नि IG संजय ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी बाअसरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कई वञे। मदेजी वेझो मुसाफ़िर खान ते थियल कब्ज़ो केतिराई साल गुज़रण बावजूद ख़त्म नाहे थी सघियो। इम्प्रोट थाणे जे हद में क़ाइम थियल मुसाफ़िर खाने जे हिक कमरे में पुलिस चौकी ऐं ॿिए कमरे में बाअसर कब्ज़ो करे वरितो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त मुसाफ़िर खाने ते कब्ज़े सबबि मुख़्तलिफ़ इलाक़नि मां आयल माण्हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था। संदन चवणु हो त मुसाफ़िर खाने ते कब्ज़े बाबति केतिराई भेरा शिकायतूं कयूं पर कंहिं बि संदन नाहे वरणाई। हुननि चयो त मुसाफ़िर खाने ते कब्ज़ो कंदड़ शख़्स बाअसर हुजण सबबि संदसि ख़िलाफ़ कार्रवाई न पई कई वञे। ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी मुसाफ़िर खाने तां कब्ज़ो ख़त्म कराए वञे। लाड़काने वेझो प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ मुतासिर ॻोठाणनि पारां कुटुंब समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ मस्ती खान चांडियो जो रहवासी पोरित मुनवर चांडिया जे पारां कुटुंब समेत प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुतासिर ॻोठाणे चयो त प्लाट ते बाअसर चाचे नादिर चांडियो ज़बरदस्ती कब्ज़ो करे हिसो ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। हुन चयो त चाचे नादिर चांडियो जी चुर्च ते मारोट वहीद चांडियो ॻोठ मां लॾ पॾाइण जी कोशिश करे रहियो आहे। हथियार साण करे मोतमार धमकियूं पिणु ॾिनियूं पयूं वञनि। हुन DIG ऐं SSP खे अपील कंदे चयो आहे त मामले जो नोटिस वठी बाअसर चाचे नादिर ऐं मारोट वहीद चांडियो ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। लाड़काने वेझो 42 ॾींहं अॻु पुरइसरार नमूने गुम थी वियल ॿिनि नौजवाननि जी बाज़ियाबीअ लाइ वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पीरसन औरत बेगम ख़ातून कुटुंब समेत गुम थी वियल नौजवान पुटु ऐं ॾोहिटे जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे पीरसन औरत चयो त आरीजा फेड़ो थाणे जे हद मां 42 ॾींहं अॻु पुटु हामिद हुसैन चांडियो ऐं नौजवान ॾोहिटो परवेज़ अहमद चांडियो खे पुरइसरार नमूने गुम करे छॾियो आहे, जेकी हिन महिल ताईं वापसि नाहिनि मोटी सघिया। हुन चयो त नौजवाननि जे गुमशुदगीअ बाबति इतला ॾियण बावजूद पुलिस का बि मदद न कई आहे। हुननि आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो आहे त मामले जो नोटिस वठी गुम थी वियल पुटु ऐं ॾोहिटे जी ॻोल्हा में मदद करे पैदा थियल बेचैनी ऐं परेशानी ख़त्म कई वञे। गाजी खुआवड़ वेझो 10 घरनि खे बाहि ॾियण वारे केस में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुतासिरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अली अकबर भुट्टो, माशूक अली भुट्टो, आशिक भुट्टो ऐं कादिर बख्श भुट्टो जी अॻवानी में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार अली हैदर भुट्टो ऐं संदसि जे पुटु सुहेल भुट्टो जे ते केस दाख़िल हुअण बावजूद पुलिस संदन खे गिरफ़्तार नाहे करे रही। हुननि चयो त जवाबदार सरेआम ॻोठ में घुमी रहिया आहिनि ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे घर खां निकिरणु बि मुश्किल थी वियो आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मिठियाणी में ॻोठाणनि पारां बाअसरनि जे मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रेलवे फाटक जे रहवासियुनि अब्दुल रशीद सोलंकी, ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिबान ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौके ते ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़नि जो चवणु हुयो त बाअसर हिदायतुल्लाह, ग़ुलामुल्लाह ऐं ॿियनि संदुनि घर ते काह करे नारीअ खे अग़वा करण जी कोशिश कई आहे। हुननि चयो त संदुनि दाहुनि ते पाड़ेसरी पहुची विया, जंहिं बाद जवाबदार फायरिंग कंदा फरार थी विया। संदुनि चवणु हुयो त हिननि घरनि ते काह जो केस बि दाख़िल करायो आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। हुननि चयो त हाणे जवाबदार खेनि धमकियूं ॾियनि पिया, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। एहतजाज कंदड़नि आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।
पटीदन में औरत मुड़स ऐं साहुरनि जे मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठ राणो खान राजपर वासिन गुलशन चांडियो मुड़स ऐं साहुरनि जे ज़ातियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुती। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे औरत चयो त सोहरे मोहम्मद ख़ान चांडियो संदसि धीउ खे पैसनि एवज़ विकिरो करे छॾियो आहे। हुन चयो त मुड़ुस ऐं सोहरो हाणे ॿी धीउ खे बि विकिरो करणु चाहिनि था। मना करण ते मथसि तशदुद कयो वियो आहे। संदसि चवणु हुयो त मुड़ुस ऐं सोहरे खेसि तशदुद बाबति घरां कढी छॾियो आहे। औरत आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त मुड़ुस ऐं साहुरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि इंसाफ़ कयो वञे। बावड़े में 18 ॾींहं अॻु अगवा थियल ॻोठाणे जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोहम्मद कासिम मलिक जी बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि पारां जंदू मलिक, मूसा मलिक ऐं इलाही बख़्श मलिक ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़नि जो चवणु हुयो त 18 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस मुग़वीअ खे बाज़ियाब नाहे कराए सघी। उन्हनि चयो त धालियनि मुग़वीअ जी बाज़ियाबी लाइ 30 लख रुपया भुंग तलब कयो आहे। हू ग़रीब आहिनि, भुंग नथा ॾेई सघनि। संदसि चवणु हो त मुग़वीअ जी बाज़ियाबी लाइ केतिराई भेरा एहतजाज कयो पर कंहिं बि संदसि दांह नाहे वरनाई। एहतजाज कंदड़नि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मुग़वीअ खे बाज़ियाब कराए संदनि बेचैनी ख़तमु कई वञे। बावड़े में 18 ॾींहं अॻु गुम थियल ॻोठाणे जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोहम्मद कासिम मलिक जी बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि पारां जंदू मलिक, मूसा मलिक ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हुयो त 18 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस मुग़वीअ खे बाज़ियाब नाहे कराए सघी। कुंडरी में शहरिन पारां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻूणे यूसी चेयरमैन यासीन मेमण जी अॻवाणी में रैली कढी अमेरिकन चौक ते धरणो हयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त शहर में चोरियूं ऐं पोरूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। हुननि चयो त शहर में बदअमनी वधी वञण बावजूदि पुलिस को बि तहरुक नाहे वरितो। संदनि चवणु हो त बदअमनी वधी वञण सबबि हू पाण खे गैर महफ़ूज़ समझी रहिया आहिनि। हुननि चयो त पुलिस जी लापरवाही ऐं गफ़लत सबबि शहर में चोरनि ऐं फुरनि जा वाक़िया वधी विया आहिनि। एहतजाज कंदड़नि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। बिरिया रोड में तारीख़ी मागन ऐं क़ब्रस्ताननि ते कब्ज़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। गोश्त मार्केट वेझो 200 साल पुराणे हिंदुनि जे तारीख़ी मसण ते असरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ सेवालाल, जीवनलाल, ठाकुरलाल, डेरूमल ऐं ॿियनि जी अॻवाणी में मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त बाअसर तारीख़ी मसण ते कब्ज़ो करे लखें रुपयनि जा वण वढाए छॾिया आहिनि। हुननि चयो त इंतिज़ामिया मसण ते कब्ज़ो कंदड़ बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई न करे रही आहे। संदनि चवणु हो त मसण ते कब्ज़े ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते बाअसर खेनि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। एहतजाज कंदड़नि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मसण तां कब्ज़ो ख़तमु कराए वञे। गौसपुर में बिजली जी लोड शेडिंग सबबि शहरी ऐं इम्तिहान ॾींदड़ शागिर्द ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल वारे इलाइक़े में बिजली बंदि हुजण करे ऐं गर्मी सबबि इम्तिहान ॾींदड़ 2 शागिर्द बेहोश थी विया। इंतिज़ामिया मूजिबि बिजली जी लोड शेडिंग सबबि इम्तिहान ॾींदड़ शागिर्द काशिफ ऐं इमरान मीरानी बेहोश थी विया, जिन खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शहरियुनि जो चवणु आहे त इलाइक़े में गुज़िरियल ॾींहं खां बिजली बंदि आहे, जंहिं सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया। हुननि चयो त बिजली बंदि हुजण सबबि पाणी जी खोट थी वई आहे। शहरियुनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बिजली जी लोड शेडिंग खे ख़तमु करे खेनि ॾुखियाईनि खां बचाए वञे। पीर ॻोठ में ॻोठाणनि पारां पुलिस जे मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ सैयद गफ़ार शाह जिलानी जे रहवासियुनि पारां अब्दुल ख़ालिक जागीरानी, अब्दुल अली निसार लालण ऐं ॿियनि जी अॻवाणी में रोड ते धरणो हयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़नि जो चवणु हुयो त पुलिस अहलकार सुभान सोलंकी ऐं ॿियनि संदनि ख़िलाफ़ रण ॿारे ॾिनो आहे। संदनि चवणु हो त अहलकार ज़बरदस्ती मंशियात हलाइण लाइ हुकुम जारी कंदे ॻरी रिश्वत तलब करे रहिया आहिनि।
पैसा न ॾियण ते अॼु सुबुह सवेर पोहरित साईं बख़्श जागीराणी जे घर ते चढ़ाई कई वई आहे। हुननि चयो त चढ़ाईअ दौरान पुलिस अहलकारनि 3 बकरियूं, कणिक, सोलर प्लेटूं ऐं नियाणी जो पियल ॾाज पिणु खणी विया आहिनि। एहतिजाज कंदड़नि DIG सखर ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। हैदराबाद में फुरलुट ऐं चोरनि जो आज़ार वधी वियो आहे। फुलेली वारे इलाक़े में पुलिस पाइप चोरी कंदड़ जाब्तार खे सोघो करे वरितो। फुलेली वारे इलाक़े में पुलिस पाइप चोरी कंदड़ जाब्तार खे गिरफ़्तार करे वरितो। गुज़िरियल ॾींहुं कासिमाबाद में ॾींहं ॾिठे दुकान तां फुर वाक़िए जा CCTV फुटेज वायरल थियण बावजूद पुलिस फोरू खे गिरफ़्तार न कयो। अणॼातल 4 फोरू दुकानदार ज़ुहेब कुरैशीअ खां 80,000 फुर करे विया हुआ। ॿिए पासे फुलेली अफंदी टाउन वारे इलाक़े मां मुबैना पाइप चोरी कंदड़ चोर खे गिरफ़्तार करे चोरी कयल पाइप समेत थाणे ते मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जाब्तार मोहम्मद जो हिकु साथी फरार थी वियो आहे। ॿई ॼणा मोटरसाइकिलूं बि चोरी कंदा हुआ।